अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा हाणे कंपाउंड प्रोपोर्शन जो हिकिड़ो क्वेश्चन हुयो जंहिंमें असां ॾिसंदासीं कहिड़ियुनि शयुनि जी भेट थियल आहे। 14 माण्हू 5 कलाक कमु कनि था, कम जो 3 हिसो पूरो कनि था। ठीकु आहे, कम जो 3 हिसो 8 ॾींहंनि में पूरो कनि था। हाणे हिन में बेसिकली 4 फ्रैक्शन या 4 जेके निस्बतूं आहिनि या चइनि क़िस्मनि जी शयूं पाण में कंपेयर थियल आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं थियल आहिनि ॾिसो, असां लिखी वेंदासीं। हिकिड़ो आहे माण्हू, असां इहो लिखी छॾियोसीं। उनखां पोइ ॾिसो कलाक, असां इहो लिखंदासीं। उनखां पोइ हिसो यानी कम जो केतिरो हिसो। ठीकु आहे, उनखां पोइ ॾींहं। हाणे कंपाउंड प्रोपोर्शन आहे, ज़रूरी न आहे त 3 हुजनि, 4 बि थी सघनि था पिया। हाणे असां पढ़ंदा वेंदासीं ऐं फिलिंग कंदासीं। 14 माण्हू आहिनि त असां हिते लिखंदासीं 14। हे 14 माण्हू। ठीकु आहे, घणा कलाक कमु कनि था? 5 कलाक। केतिरो हिसो पूरो कंदा? 3 हिसो। हाणे तव्हांखे पोइ हिते अणपूरनि में तव्हां पढ़ी आया हो त 3 हिसो हीअं लिखिबो आहे त टोटल 3 हिसा, उन मंझो हिकु 1/3। 3 हिसो ईअं हूंदो आहे न त कंहिं बि कम खे तव्हां 3 हिसनि में विरायो, 1 2 3, उन मंझो हिकिड़ो हिसो पूरो थिए, चवंदासीं 3 हिसो पूरो कयईं। ठीकु आहे, सो असां हिनखे कहिड़े तरीक़े सां लिखंदासीं? 1/3। ऐं उहो केतिरनि ॾींहंनि में? 8 ॾींहंनि में। हाणे चए थो त उहो साॻियो कमु जेको आहे सो 35 माण्हू जेकॾहिं हुजनि। हाणे माण्हू घणा थी विया? 35। ठीकु आहे, केतिरा कलाक कमु कनि? सो असांजो एक्स हिते ईंदो बेसिकली, छो जो केतिरा कलाक चयल आहे। कमु कनि जो रहियल कमु। हाणे हिते ॾिसो, हिसो डायरेक्टली न ॿुधायो अथऊं, इनडायरेक्ट वे में चयो अथऊं। तव्हांखे ख़बर आहे त जेकॾहिं टोटल कम जेके आहिनि सो हे थियल कमु। ठीकु आहे, टोटल हिसा हुया 3, उन मंझो हिकिड़ो हिसो पूरो थी वियो। जीअं हिन में मां तव्हांखे ॾेखारियो त रहियल केतिरा थी वेंदा? 2 हिसा थी वेंदा। सो रहियल हिसे खे असां कीअं लिखंदा आहियूं? 2/3। ठीकु आहे, टोटल 3 हिसा हुया न, हिकु हिसो उन्हनि मंझो थी वियो त 2 हिसा रहिजी विया। सो रहियल खे असां 2/3 सां ज़ाहिर कंदासीं। सो असांजो हिते छा थी वेंदो? हे 2/3 थी वेंदो। ठीकु आहे, ऐं ॾींहं हुन में घणा ॿुधाया अथऊं? 4 ॾींहं ॿुधाया अथऊं। हाणे तव्हांखे मां जीअं चयोमांव त तव्हां जे एक्स हूंदी आहे उन्हनि सां भेट कंदो। ॾिसो, हिननि खे मां लिकाए छॾियुमि, सिर्फ़ु माण्हू ऐं कलाक जी भेट कंदुमि। त भाउ को बि कमु हुयो, 14 माण्हू 5 कलाकनि में कनि पिया, त 35 माण्हू केतिरा कलाक वठंदा? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू एतिरा वधी विया, डबल ऐं ट्रिपल ते थी विया, त कलाक छा थी वेंदा? घटिजी वेंदा। ठीकु आहे, यानी कि टाइम घटि लॻंदो। यानी कि जेकॾहिं माण्हू वधनि था त टाइम घटिजे थो। ठीकु आहे, माण्हू छा थी विया? 14 मां 35 थी विया, डबल ऐं ट्रिपल ते थी विया, त टाइम छा थी वेंदो? घटिजी वेंदो। त उबती निस्बत आहे। उबती निस्बत आहे त तीर जो निशान काॾे ईंदो? हेठि ईंदो। ठीकु थी वियो। हाणे असां हिन सां तव्हांखे मां चयुमि सभिनि खे एक्स सां, जंहिंमें एक्स आयल हूंदी आहे उन सां कंपेयर कंदा आहियूं। हाणे चऊं था पिया हिते, हाणे हिननि ॿिन्हिनि खे असां लिकाए छॾींदासीं। हिनखे बि लिकाईंदासीं, हिनखे बि लिकाईंदासीं। मां तव्हांखे ईज़ी करे ॾियण जे लाइ हिनखे हिते मां पनो रखी छॾियां थो। ठीकु आहे, हिते मां हथु रखी छॾियां थो। हाणे ॾिसो त कम जो 3 हिसो 5 कलाकनि में पूरो थिए पियो। हाणे असांखे कम जो ॿियों हिसो पूरो करिणो आहे, यानी ईअं खणी चऊं परसेंटेज में हे 33% हुयो, हे 66% आहे। हाणे हिकिड़े ॾींहुं तव्हां आयो, ठेकेदार तव्हांखे चयो त बाबा 5 कलाक अथव, हे कमु पूरो कयो। हाणे ॿिए ॾींहं ते तव्हां आयो, तव्हांखे चयल आहे त 66% कमु पूरो करिणो आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे 5 कलाकनि में त न थींदो न, छो जो असां हाणे हिन में ॾींहं ऐं माण्हू फिक्स करे छॾींदासीं। तव्हां 5 ॼणा मिसाल वियो कम ते, त 5 कलाक कमु कयो, 33% कमु पूरो थी वियो, यानी 1/3, 1/3 पूरो थी वियो। ॿिए ॾींहं ते तव्हां आयो त तव्हांखे ठेकेदार चयो त बाबा 2/3 कमु पूरो करिणो आहे। छा 5 कलाकनि में पॉसिबल थींदो? माण्हू त तव्हां साॻा ई आहियो न। इन जो मतिलबु आहे जेकॾहिं हिसो वधंदो त टाइम बि वधंदो, यानी हिसो 1/3 मां 2/3 कंदो त टाइम बि छा करिणो पवंदो? डबल ॾियणो पवंदो, 10 कलाक ॾियणा पवंदा। सो हिननि ॿिन्हिनि जी आहे सिधी निस्बत। हाणे सिधी निस्बत आहे त तीर जो निशान काॾे ईंदो? मथे ईंदो। ठीकु थी वियो, हिन सां कंपेरिज़न बि थी वियो। हाणे अचो त हिननि ॿिन्हिनि जी भेट कयूं था, त को बि कमु आहे उहो असां 8 ॾींहं कमु कयूं था, 5 कलाकनि में पूरो थिए थो। हाणे असांखे उहो 4 ॾींहंनि में पूरो करिणो आहे। ठीकु आहे, हाणे को बि कमु हुयो, का बिल्डिंग आहे ठाहिणी आहे, मज़दूर अचनि पिया, 8 ॾींहं जेको आहे सो कमु कनि पिया, रोज़ घणा कलाक कमु कंदा? 5 कलाक। हाणे असांखे चयल आहे त बाबा 4 ॾींहंनि में पूरो करिणो आहे, त 5 कलाकनि में पूरो थींदो न। असांखे को कमु 4 ॾींहंनि में पूरो करिणो आहे त असांखे कलाक वधाइणा पवंदा। डेली हाणे असांखे 10 कलाक कमु करिणो पवंदो, तॾहिं असांजो 4 ॾींहंनि में पूरो थींदो। ठीकु आहे, सो ॾींहं जेकॾहिं घटिजी वेंदा, हाणे 8 मां 4 ॾींहं थी वेंदा, त कलाक छा थी वेंदा? वधी वेंदा। ठीकु आहे, जेकॾहिं ॾींहं 4 मां 8 करणा हुजनि, 4 ॾींहं वधाइणा हुजनि, 4 ॾींहंनि में पूरो करिणो आहे। हाणे 8 ॾींहंनि में टाइम वधीक आहे, त टाइम छा थी वञे? घटिजी वञे। असां भली 2.5 कलाक कयूं आहे। सो हिननि ॿिन्हिनि जी जेको आहे सो उबती निस्बत आहे। ठीकु आहे, आयो तव्हांखे सम्झ में अची वेंदो त कोई बि कमु आहे उहो 8 ॾींहंनि में, पूरो हफ़्तो कमु हलियो, डेली मज़दूर ईंदा, 5-5 कलाक कमु करे वेंदा, उहो कमु पूरो थी वियो। हाणे वरी ॿिए हफ़्ते में उअं ई 8 ॾींहं आहिनि, सॉरी
कमु जेको आहे साॻियो ई आहे, पर ॾींहं असां वटि 4 आहिनि, त छा 5 कलाक असां कमु करे हलिया वञूं पूरो थींदो? न, असांखे कमु इन आहे पूरो करिणो आहे, ऐं करिणो बि 4 ॾींहंनि में आहे, त असां साॻे कम जे लाइ हाणे असांखे छा करिणो पवंदो? 10 कलाक कमु करिणो पवंदो। सो हिननि ॿिन्हिनि जे विच में उबती निस्बत आहे। उबती निस्बत आहे त तीर जो निशान काॾे ईंदो? हेठि ईंदो। हाणे अॻिते तव्हांखे ख़बर आहे त x/5 हिन पासे ॾों असां x/5 रखंदा आहियूं। इन में हमेशह तीर जो निशान हीअं हूंदो आहे, मथां x हूंदी आहे, हेठां जेको आहे सो जेको ॿियो नंबर हुजे। बाक़ी सभु असां हेॾो मल्टीप्लाए करे वेंदासीं अणपूरनि जी सूरत में, ठीकु आहे। अणपूरनि जी सूरत में पाण में मल्टीप्लाए करे वेंदासीं। तीर जो निशान ॾिनल आहे, असांखे ख़बर आहे त हाणे 14 पहिरियों रखिणो आहे ऐं 35 हेठां रखिणो आहे, ठीकु आहे। हे असां ऑलरेडी रखिया। हाणे हिन में असां कहिड़ो अॻ में रखंदासीं? हिन में असां 2/3 अॻ में रखंदासीं, या ईअं खणी अचूं मथां रखंदासीं, ऐं 1/3 हुनजे हेठां रखंदासीं, ठीकु आहे। छो जो हेठां को तीर मथे वञे थो न, यानी अॻ में हे पोइ हे। हिन में वरी असां अॻ में कहिड़ो रखंदासीं? अॻ में 8 रखंदासीं, पोइ 4 रखंदासीं। हाणे अॻिते सिंपल सिंप्लीफिकेशन आहे। तव्हांखे ख़बर आहे 3 ऐं 4 पाण में कटिजी वेंदा आहिनि, सॉरी 2 ऐं 3 अणपूरनि जे हेठियों जेके छेद सां कटिजी वेंदो आहे, बाक़ी बचंदो 2/1। हाणे असां सिंप्लीफिकेशन ॾिसंदासीं, कंहिंजो खोड़ो कंहिं ते वञे थो। चइनि जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 2 दफ़ा, ठीकु आहे। हाणे असां अञा ॾिसंदासीं त किथे सिंप्लीफिकेशन थिए थी। मथां 2 बचियो आहे, हेठां 1 बचियो आहे। हाणे ॿी हेठां 35, हिते बि 1 बचियो हुयो। सो कटे सटे हाणे छा थींदो? x = 14 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ऐं हेठां 35 ज़रबिया 1 ज़रबिया 1, छो जो हिते 1 बचियो आहे। सो हिते असां सिंपली 35 रखंदासीं। पर मां हिते हली वंड नथो कयां, छाजे करे? जेको 5 हिते वंड में हुयो, इहो हेॾे अची मां मल्टीप्लाए कंदुमि। हेॾे वंड में हुयो न, हेॾे अची ज़रब थी वेंदो। छाजे करे कयुमि? छो जो मूंखे ख़बर आहे इन जी कटिंग थिए थी पई 35 सां। 5 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 7 दफ़ा। ॾिसो तव्हांखे मां चवंदो आहियां कटिंग कंदा वेंदा कयो, या पेपर में तव्हांखे अहिड़ो न मिलंदो जेका कटिंग ऑटोमेटिक थींदी वेंदी। हाणे वरी ॾिसो 7 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, ऐं हिन ते घणा दफ़ा? 2 दफ़ा। हाणे सिंपल असांजा बचा छा बाक़ी? हेठां 1, हे बि 1 थी वियो, हे 2 बचा, 2 × 4 ऐं 4 × 8, हे असांजो अची वेंदो 8 आंसर, ठीकु आहे। त जेकॾहिं हाणे 35 माण्हू आहिनि, माण्हू ॾिसो वधी विया, ऐं कमु बि जेको आहे असांखे डबल ते पूरो करिणो आहे, ॾींहं बि असांजा घटि आहिनि, त असांखे रोज़ु 8 कलाक कमु करिणो पवंदो। हाणे इहा हूंदी आहे, इहा बजटिंग थींदी आहे, इहा बाक़ाइदा कैलकुलेशन थींदी आहे, इअं अंदाज़े ते न हलंदो आहे। जेके वॾा प्रोजेक्ट हूंदा आहिनि उन्हनि में ईअं एक्ज़ेक्ट कैलकुलेशन हलंदी आहे। हाणे ॾिसो तव्हांखे फ़िक्र करण जी ज़रूरत न आहे। डेली 35 माण्हू ईंदा, ऐं डेली जेको आहे 4 ॾींहंनि में कमु पूरो करिणो आहे, त 8 कलाक डेली कमु कंदा, त असां बाक़ी जेको रहियल कमु आहे उहो आसानी सां पूरो करे सघंदासीं। आई होप तव्हांखे हाणे सम्झ में अची वियो हूंदो। पेपर में जेकॾहिं किताब में जेकॾहिं आहे त हे तव्हां हिन जो आंसर चेक करे वठो, 8 ई हूंदो। ऐं हे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो, छो जो करे एक्स जेको आहे कलाकनि में आयो, हर कंहिंखे हिन सां भेट कंदासीं जंहिंमें एक्स आयल आहे, ठीकु आहे। बाक़ी जेके 3 हुया उहे राइट साइड ॾों रखंदा ऐं उन्हनि जी तरतीब इहा हूंदी जेको तीर जो निशान हूंदो। बाक़ी सिंपल कैलकुलेशन आहे। थैंक यू सो मच।